अस्सलाम वालेकुम। अमा ॾिसो पिया फास्ट न्यूज़ मां यहाँ साजिद कोराई। ख़बर शामिल कंदासीं। सखरमंद पाकिस्तान रेलवे वर्कर यूनियन पारां मुतालबनि जी मञता लाइ रेलवे टीएस ऑफिस खां एहतजाजी रैली। जंहिंमें सवे रेलवे मुलाज़िम शरीक थिया जेके हथनि में प्ले कार्ड ऐं बैनर खणी पहुता, जंहिंजी अॻवानी मंज़ूर अहमद खोसो, अली हैदर चाचड़, मुजीब अंसारी ऐं ॿियनि कई। उन मौक़े ते अॻवाननि ख़िताब कंदे चयो त चार्टर ऑफ डिमांड ते अमल कयो वञे। उन चार्टर ऑफ डिमांड में गैंग मज़दूरनि ऐं कचनि मुलाज़िमनि खे पको करण सां गॾु नयूं भर्तियूं करण, मेरिट जी लिताड़ करण समेत सभिनी मुतालबनि खे मंझराइण जो मुतालबो कयो वियो। इन्हनि वधीक चयो त जेसीं ताईं असांजा जाइज़ मुतालबा न मञिया वेंदा तेसीं ताईं एहतजाजी मुज़ाहिरा ऐं रैलियूं कढियूं, धरना हंया वेंदा। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो फास्ट न्यूज़।